अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजावेरी ड्रामे में छा थींदो। हारिस चाकर खान हाणे रूंडे खे समझाईंदो। रूंडो हाणे आखिरकार पंहिंजे पुट जो कातल सिकू खे समझंदो। हसीना बेगम हाणे जाबिर खान ऐं कासिम खान खे फासाईंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बिजनेस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजे टाइम वेस्ट कोन करे हलो था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो हारिस चाकर खान जेको आहे रूंडे खे समझाईंदो। रूंडे खे चवंदो त तोखे ईअं कुझ मथां शक करण न घुरिजे, छो जो सिकू बि हिकु ग़रीब इंसान आहे ऐं हू कॾहिं बि ईअं नथो करे सघे, पंहिंजी भेण जो घर नथो फिटाए सघे। रूंडा चवंदो त हारिस चाकर खान मां सिकू जे मथां कीअं एतबार कयां, जो हुन पंहिंजे भाउ जो पलांद वरितो आहे मूंखां, मुंहिंजे पुट खे ज़हर ॾिनो आहे पंहिंजे हथनि सां, मुंहिंजे पुट जी हुन ज़िंदगी तबाह कई आहे। बहरहाल मां उनखे माफ़ कॾहिं बि न कंदुसि। अगरि जेकर इन खून में सिकू जा हथ न आहिनि, जाबिर खान जा हथ आहिनि, त पोइ मां जाबिर खान खे बि मारे छॾींदुसि। हारिस चाकर खान चवंदो त रूंडा तोखे सोचे सम्झी उन्हनि जे मथां हथ खणणो पवंदो। अगरि जेकर तो ईअं ई उन्हनि जे मथां हथ खणियो त पोइ मां बि तोखे माफ़ न कंदुसि। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हसीना बेगम जेको आहे रूंडे खे साफ़ साफ़ चई छॾींदो तुंहिंजे पुट जा कातल जेके आहिनि जाबिर खान ऐं कासिम आहिनि। मतिलबु त उन्हनि खीर में ज़हर ॾेई ऐं तोरे पुट गुलशेर खे मारण जी कोशिश कई। गुलशेर कासिम जी मंग सां शादी पियो करे, उनजे करे हुन जेको आहे गुलशेर खे ज़हर ॾेई ऐं गुलशेर खे पूरो कयो। रूंडा चवंदो त हसीना बेगम मां तुंहिंजे मथां कीअं एतबार कयां ऐं इन में तुंहिंजो न तुंहिंजो हथ ज़रूर आहे। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो हैदर जेको आहे जाबिर खान खे समझाईंदो। जाबिर खान खे चवंदो त तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं प्लानिंग ठाह, जंहिं प्लानिंग में सोट अमल खान खे मारे ऐं मां पंहिंजी दिलि जो ठार थधो कयां ऐं उनखे मारे पंहिंजो पलंद कयां। हुननि मूंखे सज़ा ॾिनी आहे, मां बि उन्हनि खे ईअं सज़ा ॾियण पियो चाहियां। जाबिर खान चवंदो त हैदर बसि तूं परेशान न थिए, रुॻो असांखे सोचण ॾे, सोचण खां बाद असां जेको आहे तोसां सलाह करे ऐं पोइ इन सावल जे मथां हमलो करे ऐं उनखे गोटा ॾेई उते मारे छॾींदासीं। हैदर चवंदो त जाबिर खान इन ॻाल्हि जो मूंखे इंतज़ारु रहंदो तमामु जल्द, तव्हां मूंखे ज़रूर इतला कजो कीअं जेको आहे मां उनखे गोवरियूं ॾेई सघां निंड में। दोस्तों उम्मीद त कहाणी ईंदी तव्हांखे पसंदि, असांखे ॾींदा वरी तव्हां सां मिलंदासीं कि नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।